कराची में सिंध लिटरेचर फेस्टिवल जूं आख़िरी ॾींहुं वारी तक़रीबूं जारी आहिनि। तइलीमी इदारनि बाबति सेशन में अमजद सुराज मेमण चयो त यूनिवर्सिटीज़ में रुगो डिग्रियुनि जी डोड़ हली रही है। अमजद सुराज मेमण जो चवणु हो त तइलीम खे रुगो पैसो कमाइण जो ज़रियो न सम्झणु घुरिजे। जना इस्पताल जे गर्ल्स हॉस्टल ते रेंजर्स जो कब्ज़ो आहे। नवां शागिर्दनि खे रहणु ॾुखियो थी वियो आहे। नसीर मेमण चयो त असांजी तइलीमी इदारनि में शागिर्दनि जी सुठे नमूने तरबियत नथी कई वञे। यूनिवर्सिटीज़ जा कैंपस रुगो मुलाज़िम रखण लाइ खोलिया वेंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम जी, मैं तांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।